पुराणे दौर में ठिकर जा थांव हूंदा हुआ। ठिकर जे थांवनि में भाॼी पचंदी हुई। ठिकर जे थांवनि में माण्हू भाॼी खाईंदो हुयो, मानी रखंदो हुयो। पर हाणे अहिड़ो दौरु अची वियो आहे, हर कंहिं वटि पैसो अची वियो आहे, स्टील अची वियो आहे ऐं सुठा सुठा मतिलबु क्वालिटी वारा शीशे वारा जेके गिलास आहिनि या प्लेटूं आहिनि उहे अची वियूं आहिनि। इन जे करे काफ़ी माण्हुनि जे सिहत ते बि ॾाढो बुरो असरु पियो आहे। असां जेको स्टील जी देॻड़ीअ में भाॼी चाढ़ींदा आहियूं त दरअसल उहा भाॼी जेका आहे न पचंदी न आहे, उहा ॻरंदी आहे। असां उनखे ज़ोरीअ ॻारे करे उनखे तयारु कंदा आहियूं तकड़ में। हेठां गैस ॾिनोसीं या बाहि छेणनि जी बाहि या काठियुनि जी बाहि, त माना उहा भाॼी ॻरी थी वञे। असां चवंदा आहियूं त असांजी भाॼी तयारु थी वई। इन जे करे उन मां ज़ाइक़ो बि ख़तमु थी वियो आहे ऐं उनजो हाज़मो बि ख़राबु थो थिए ऐं अक्सर उनजो सिहत ते बुरा असर पवंदा आहिनि। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको कुकिंग ऑयल असां इस्तेमालु कंदा आहियूं न, उहो असांजे सिहत जे लाइ हानिकार आहे। उहो असांखे कंहिं बि क़िस्म जो फ़ाइदो कोन ॾींदो। कुकिंग ऑयल अहिड़ो इस्तेमालु कजे जेको ॼमे न। हाणे असां त ग़रीब माण्हू आहियूं, अहिड़ी महांगी कुकिंग ऑयल किथां आणियूं? कुकिंग ऑयल किथे कहिड़ी बि वठूं त ॼमंदी ज़रूरु। हाणे इन जे लाइ हिकु बहितरीनु ऑयल आहे जेको तव्हां उनखे इस्तेमालु करे सघो था। पुराणे दौर खां वठी उन शइ जो इस्तेमालु थींदो पियो अचे। जॾहिं उहो तेल इस्तेमालु थींदो हो त कॾहिं का बीमारी न हूंदी हुई। उहो तेल ॼमंदो न आहे। उनजो आसान हिकिड़ो मिसाल ॿुधायांव थो। खटाइण में सिरें जो तेल पवंदो आहे। केतिरो टाइम बि पियो हुजे उहो तेल ॼमंदो न आहे, छा बि थी पए। सिरें जो तेल अगरि तव्हां इस्तेमालु कंदव, रेट बि उनजो सही आहे ऐं उहो काफ़ी बीमारियुनि खे परे भॼाईंदो आहे। कोलेस्ट्रोल जो मसइलो पैदा थिए या मिसाल दिलि जे वालनि जो मसइलो पैदा थिए या कुझु बि चर्ॿीअ जो मसइलो थिए, काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जिस्म में जंहिंजे करे सिरें जो तेल जेको आहे त इंसान जे जिस्म जे लाइ तमामु मुफ़ीद आहे। माण्हू उनखे शौक़ खां वॾा माण्हू जेके आहिनि त सिरें जो तेल अञा बि इस्तेमालु कंदा आहिनि। असां वटि त रिवाजु अची वियो आहे कुकिंग ऑयल, पकवान, बनस्पति, नवां नवां नाला अची विया आहिनि। असां केरु हाणे वरी वञी सिरें पीड़ाए वञी इहो वठी अचे ठाराए अचे। त पुराणे दौर में तॾहिं माण्हू सिहतमंद बि हुया, कदावर बि हुया, कदु बि उन्हनि जो वधंदो हुयो ऐं काफ़ी सिहतमंद हुया, कमु कंदा हुआ। सॼो ॾींहुं ॾांदनि जो कमु करे बि माना उन्हनि खे थकु न थींदो हुयो। सिरें जे तेल में पकल भाॼी जो जेको माण्हू खाईंदो न, उनखे ज़िंदगी भर मिर्गी बि न थींदी। उहो शुगर खां बि बची रहंदो, उनखे ब्लड प्रेशर कोन थींदो, उनखे कैंसर जो ख़तरो कोन थींदो। काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि। उहो पंहिंजी जवानी छा पीढ़ीअ ताईं उन जूं अखियूं कमज़ोर कोन थींदियूं ऐं उहे गोॾनि जे सूर जो कॾहिं बि दांह कोन कंदो। जेको सिरें जो असली तेल पाण पीड़ाए, जंहिंमें का बि शइ बि न हुजे। तक़रीबन जेके बाज़ारू जेको सिरें जो तेल खपाईंदा आहिनि त उहो वज़न जे करे उन में लूणु विझंदा आहिनि। त असां त सम्झूं था त सिरें जो तेल साफ़ु आहे, पर उन में लूणु पियल हूंदो आहे। त उहो तौर में वज़न वधाइण जे करे उन में लूणु विझंदा आहिनि। इन जे करे उहो तेल न, बल्कि जेको तव्हां पाण अगरि 5 किलो, 10 किलो, 20 किलो अगरि सिरें वठी उनखे तव्हां पीहाए ऐं पंहिंजे घर जे इस्तेमाल जे लाइ आणींदव त तव्हां यकीन कयो तव्हांजी ज़िंदगी जेका आहे न उहा तब्दील थी वेंदी। तव्हां एतिरा सिहतमंद थींदव, छो जो हीअ ज़िंदगी हिकु दफ़ो मिली आहे। असां बाज़ारू शयूं ख़रीद करे पाण इस्तेमालु था कयूं, पंहिंजे बच्चनि खे इस्तेमालु था करायूं। इन जे करे उहो असां पंहिंजे ज़िंदगियुनि जो ख़्यालु कोन था कयूं। ईअं थो लॻे ॼण असांखे हीअ ज़िंदगी ठीके में मिली आहे, परवाह कोन्हे का, पोइ असां कंहिंजो बि ख़्यालु कोन था कयूं। पर सुठियूं शयूं अगरि असां इस्तेमालु कंदासीं त वॾी हयाती बि जीअंदासीं ऐं सिहतमंद बि जीअंदासीं। जेका बि हयाती आहे उहा सुठे नमूने सां, इज़त सां ऐं सिहत सां। अगरि मुंहिंजो वीडियो तव्हांखे ही सम्झ में अचे, पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मां नओं मौज़ू खणी वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान, सदाईं गॾु।